कंबर में खबर शामिल क्यों जिथे अनाज मंडी में बिजली की शॉर्ट सर्किट सबब दुकान के बाहि लगी वही है। बाहि लगण सबब दुकान में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है वाखे अपडेट कनालू कंबर में अनाज मंडी में बिजली के शॉर्ट सर्किट सबब दुकान के बाहि लगी वही है। बाहि लगण सबब दुकान में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो है। अहम खबर है वाखे अपडेट कनालू कंबर में अनाज मंडी में बिजली के शॉर्ट सर्किट सबब दुकान के बाहि लगी वही है। खबर अवां ते पहुंचे पिया कंबर में जिथे अनाज मंडी में बिजली के शॉर्ट सर्किट सबब दुकान के बाहि लगी वही है। बाहि लगण सबब दुकान में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो है। तफ़सील मालूम कंदासीं कंबर में हाकिम खासके अली खां। जी हाकिम, छा तफ़सील है? जी, कंबर शहर के अनाज मंडी वटि वाकई हिकिड़ो दुकान है जेको इस्त्री ऐं कोल्ड कार्नर जो दुकान है। कपड़न की इस्त्री जो कोल्ड कार्नर जो गॾु हिकिड़ो फॉरेस्ट जेको हुयो उहो दुकान हलाईंदो, जंहिंखे बिजली जे शॉर्ट सर्किट मां जेकी आहे ओतो बाहि लगी वई आहे। उते बाहि लगण सबब जेको आहे त दुकान में पियल समूरो सामान जेको हुयो, फ्रिजियूं हुयूं, बोतलूं हुयूं ऐं इस्त्री मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके उते कपिड़ा जेके इस्त्री करण जे लाइ आया काफ़ी हुनजो मक़सदु 30-35 जोड़ा कपिड़नि जा हुया, टेबलूं हुयूं, इस्त्री हुयूं। इहो जेको समूरो सामान सड़ी वियो आहे। उन सिलसिले में पहुरियत आहे नईम सूमर जेको हुन चयो आहे त मुंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे त हिन दुकान ते थींदो, पंहिंजे बचड़नि जी रोज़ी कंदो हुयुमि, जंहिंखे अॼु ओचिते शॉर्ट सर्किट मां बिजलीअ मां जेकी आहे त उहा बाहि लगी वई आहे। उनजे करे जेको दुकान में पियल समूरो सामान जेको हुयो उहो सड़ी रख थी वियो आहे। ऐं मां जेको आहियां त अपील थो कयां वस वारनि खां त मां मिसकिन मुंहिंजी मदद करे मूंसां कयूं आहिनि ऐं फायर ब्रिगेड अमलो जेको आहे उहो वाक़े वारे हंध ते पहुची वधीक नुक़सान खां ऐं ॿियनि दुकाननि खे बाहि लॻण खां जेको आहे त बचाए वरितो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।